अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। आज़ाद कश्मीर में नतीजा अचण जो सिलसिलो जारी। सियासी जमायतुनि जे कारकुननि जो पंहिंजे उम्मीदवारनि जे कामयाबीअ ते जशन। आज़ाद कश्मीर जे इंतिखाबनि में अवाम पुरजोश रहियो। पंहिंजो सही हक़ राय जो इस्तेमालु कंदे औरतूं बि वॾे तादाद में घरनि मां निकितियूं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त पिंड दादन खान ऐं खेवड़ा में PTI कामयाब थी चुकी आहे। कश्मीर में इमरान खान जी हुकूमत आवाम जे लाइ बाहिस तक़वियत थींदी। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ़ चयो आहे त तमामु इंतिखाबी ज़ाब्तनि जूं हदूं पार थी वियूं। क़ौम खे उहे मंज़र यादि रहंदा। कारकुननि जो जोश ॾिसी यकीन आहे त फतेह शींहं खे मिलंदी। वादी नीलम हादिसे में पाक फ़ौज जी क्विक रेस्पॉन्स फोर्स जी गाॾी खाईअ में किरी पई। ISPR जे मुताबिक़ हादिसे में पाक फ़ौज जा 4 जवान शहीद थिया ऐं 3 जवान ऐं ड्राइवर ज़ख़्मी। इस्लामाबाद में वुमन डेमोक्रेट फ्रंट जो नूर मुक़दम जे क़त्ल जे ख़िलाफ़ चौकत एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन हुकूमत खां औरतुनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ पॉलिसियुनि खे तरतीब ॾियण जो मुतालिबो करे छॾियो। नवाब शाह भरसा ॻोठ सैयद मुहर्रम अली शाह लकियारीअ में सिंध जो नाले वारो बेबाक सीनियर जाकोड़ींदड़ सहाफ़ी शहीद सैयद अली मोहम्मद शाह लकियारीअ जी दरगाह जो पत्थर PP अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारीअ रखे आगाज़ करे छॾियो ऐं आशिक़ हुसैन गुलनि जी चादर अजरक पिणु सैयद अली मोहम्मद शाह लकियारीअ जी तुरबत ते चाढ़ी, जंहिंमें सूफ़ी अज़म वर्ल्ड जे चेयरमैन JM ॾाहिरी फ़क़ीर मस्त परवाज़ी सैयद अरबाब अली शाह शौकत हुसैन शाह लकियारी नवाब शाह प्रेस क्लब जो सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकेली मुशरफ भट्टी ताज रिंद अली असगर शाह गुलाम शाह बचल शाह ऐं ॿिया मौजूदु हुया। नवाब शाह जे शहरी ताजिर इताद समेत मुख़्तलिफ़ कारोबारी तंज़ीमुनि पारां कोयटा एशिया होटल ते सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी पारां हयल मुबैना गैरक़ानूनी छापे बिना जांच जे घरो डंड मरण ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो। प्रेस क्लब में सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत खां मामले जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराइण जो मुतालबो। नवाब शाह 6 ॾींहं अॻु कराचीअ में बेदर्दीअ सां क़त्ल थियल सिंध जे नालेवार फ़नकार शमन अली मीरालीअ जे भाणीजे बाबर अली मीरालीअ जे क़ातिलनि जे गिरफ़्तारीअ लाइ संदसि परसतारनि पारां वाहिद बख़्श रिंद असगर सिंधी आज़म रिंद नादिर रिंद ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त सिंध जे नाले वारे फ़नकार शमन अली मीरालीअ जे भाणेजे बाबर अली मीरालीअ खे कराचीअ में सरेआम गोलियूं हणी क़तल करण जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हुननि चयो त अॼु 6हों ॾींहुं आहे, लेकिन पुलिस अञा ताईं क़ातिलनि खे गिरफ़्तार नथी करे, जेको इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। हुननि मुतालबो कयो त बाबर अली मीरालीअ जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। नवाब शाह जे इलाइक़े सुमेरा कॉलोनीअ जे रहवासी मज़दूर मोहम्मद जुमन माशी पंहिंजे पुट नवाब माशीअ सां गॾु बेनज़ीर इनकम सपोर्ट ऐं एहसास किफ़ालत प्रोग्राम जे इंतिज़ाम जे ज़ियादतनि ख़िलाफ़ नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाईंदे चयो आहे त मां ग़रीब मज़दूरी करे पंहिंजे बचनि जो पेट पालींदो आहियां, जॾहिं त मां 2008 खां बेनज़ीर इनकम सपोर्ट ऐं एहसास किफ़ालत प्रोग्राम जे ऑफिसनि जा चकर काटे काटे थकिजी पियो आहियां, लेकिन मूं ग़रीब जा पैसा जारी नथा कया वञनि। हुन चयो त मुंहिंजे इलाइक़े जे जेके ख़ुशि माण्हू आहिनि उन्हनि खे घरनि में 3 औरतुनि खे पैसा मिलनि था, जॾहिं त मूं ज़रूरतमंद खे हिन वक़्त ताईं हिकिड़ी किस्त बि न ॾिनी वई आहे, जेका मूं ग़रीब सां ज़्यादती आहे। हुन मुतालबो कयो त मुंहिंजा पैसा जारी कया वञनि त जीअं मुंहिंजो गुज़र सफ़र सही थी सघे। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद अबरार अहमद जाफ़र अॼु आज़ाद कश्मीर में आम चूंडनि जे सिलसिले में HM ख्वाजा हाई स्कूल में क़ाइमु पोलिंग स्टेशन जो दौरो करे वोटिंग जे अमल ऐं सिक्योरिटी ऐं ॿियनि इंतिज़ाम जो जाइज़ो वरितो। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो सीनियर अॻवान जूनो सियासतदान अॻूणो सलाहकार सैयद अनवर अली शाह ऐं अॻूणो नाज़िम भेरिया सैयद अमीर अली शाह जी मान में
फुलो वहाण जे मुअज़्ज़ज़ शख्सियत गुलाम रसूल सोलंकी पारां ईद मिलन पार्टी तकरीब रखी वई। तकरीब में इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ीन रिटायर्ड कैप्टन डॉक्टर नबी बख्श सोलंकी, सरदार रहमतुल्लाह सोलंकी, उस्ताद सिकंदर अली सोलंकी, सरदार नवाब खान सोलंकी, सुल्तान अहमद राजपूत, सेठ नदीम राजपूत, शाह मोहम्मद लाखो, राणा सनाउल्लाह, साजिद अली चना मिठल सोलंकी, रज़ा मोहम्मद सोलंकी, चाचा अला बख्श जोड़े जो ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। मोरो शहर जे वार्ड नंबर 2 कलोड़ा कॉलोनी सेहड़ डिस्पोजल मां निकिरंदड़ पब्लिक हेल्थ वारनि पारां जोड़ियल गंदे पाणी वारो नालो रहवासियुनि लाइ अज़ाब बणिजी वियो। जॾहिं त नाले भरिसां ठहियल ग़रीब मिसकिननि जा घर सेमे पर सबबि ॾार पइजण सबबि ज़बून थी विया आहिनि। अहिड़ियूं शिकायतूं बार बार करण बावजूदि इंतिज़ामिया पारां का बि तवजह न ॾिनी वई, जे पारां शहर ने एहतजाज कयो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।